ठरी मीरवा वेझो हिंडियारी जे हिकु कब्ज़े नंढड़े कब्ज़े में जंहिंखे ॾातो दस्ती सॾियो वेंदो आहे ऐं उते मां हिकु क़ब्रिस्तान जिते महमूद शाह नाले ते क़ब्रिस्तान आहे उते मां मौजूदु आहियां। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त केतिरे ई अरसे खां जेको आहे हिन महमूद शाह क़ब्रिस्तान में जेका आहे सो नलके जी ज़रूरत नलके जी जेका आहे उहा सहूलियत आहे, न वरी हिन क़ब्रिस्तान अंदरि जेका आहे कंहिं रोड रस्ते जी या वरी क़ब्रिस्तान जे लाइ को अहिड़ो माण्हू न आहे रखियलु जो क़ब्रुनि जी देखभाल करे। ऐं हितां जा ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि जो इहो बि चवणु आहे त केतिरा ई दफ़ा उन्हनि इहो बि चयो आहे त हिन क़ब्रिस्तान में जेको आहे बिजली बि न आहे। उन खां अलावा जेके अंदरि क़ब्रिस्तान में हवाले पुछूं त हिन क़ब्रिस्तान जे हवाले सां उनजो छा चवणु आहे? अदा केरु हो तव्हां? असां दस्ती वारो जायूं। किथां जा दस्ती हो? तो महमूद शाह जा दस्ती ॾाते दस्ती जा। अच्छा, हीअ जेको क़ब्रिस्तान आहे जेको क़ब्रिस्तान महमूद शाह जे नाले सां जेको सॼे थो, इन में चौधेवारी या बिजली? न कुझु बि न चौधवारी आहे न बिजली आहे। असर का अहिड़ी सहूलियत हिते आहे जेका ईंदड़ पांधीअड़नि ऐं आंधीअड़नि खे जेका सहूलियत आहे जेका हिननि खे मिले हिते? न बसि सहूलियत का बि कान्हे ॿुधेव। हर शइ बाक़ी सिरूं ॿिरूं मिलंदियूं आहिनि ॿुधे उन्हनि खे सहूलियत आहे। बाक़ी हेॾो रस्तो सही न आहे बाबा, रुॻा झाका आहिनि, मिटी आहे, दूध दौड़ा बाबा। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो जंहिं वक़्तु हिते बारिश थींदी आहे, बारिश थियण खां पोइ हिते कहिड़ा हालात थी वेंदा आहिनि ऐं जेके पांधी जेके ईंदा आहिनि उन्हनि सां कहिड़ा हालात थींदा आहिनि? हुननि सां सर बहुत हालात थी वेंदा आहिनि, पाणी बीहजी वेंदो आहे हिते गोॾे जहिड़ो सर। अच्छा, कंहिं वसवारे वटि आला अमलदार या यूसी चेयरमैन या हितां जे चूंडियल नुमाइंदे कंहिं हिते क़ब्रिस्तान में का अहिड़ी क़िस्म जी का मरम्मत कराई आहे? न सर, कंहिं बि न कराई आहे बाबा। एरादी कढो सर, का बि ॻाल्हि कान्हे हिते, कंहिं बि कमु न करायो। जी बिल्कुलु नाज़रीन, न सहूलियत न वरी हितां जे आंधीअड़नि पांधीअड़नि खे को अहिड़ो जेको हुननि खे सहूलियत मिले, उहा बि हिते सहूलियत न आहे का। वधीक अचो त अॻिते कुझु दोस्तनि सां मिलूं, उन्हनि जो छा चवणु आहे। पहिरियों बि अवां ॿुधो ऐं असां सां हिकु बुज़ुर्ग गॾु आहे ऐं उन खां वधीक हाल अहिवाल पुछूं त उनजो छा चवणु आहे हिन क़ब्रिस्तान महमूद शाह दस्तीअ जे हवाले सां। चाचा, मूंखे ॿुधाईंदो? मुक़ाम जी बिजली मिले, रोड मिले, ॿिए नंबर मेरा फ़क़ीर दा घर मिले, नलके केनी के मुक़ाम ते लाश किरते पिन, दग बि कोन्हे को का शइ कान्हे का लेपे माण्हू ॾे। तव्हां हिन क़ब्रिस्तान में केतिरे अरसे खां हिते इन वड़नि जी तोड़े हितां जे क़ब्रुनि जी देखभाल कंदा आहियो? घणे अरसे खां? हेठि बंगर कम से कम 45-50 साल मूंखे थियो आहे। सरबत मूंखे का शइ न मिली आहे। छो? अच्छा, तव्हां हिते कमु कंदा हो? हा। घणे अरसे खां कमु कंदा हो? साईं, असांखे घणो वक़्तु आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, हीउ चाचो थोरो कननि खां जेको आहे उहो ॿोड़ो आहे ऐं उन चयो त मूंखे तक़रीबन 50 वरह हिते गुज़रियो आहे जो मां हिननि क़ब्रुनि जी ऐं हितां जे वड़नि जी देखभाल कंदो आहियां, पर हितां जे चूंडियल नुमाइंदे कॾहिं बि अहिड़ी का बि मतिलबु की न ॾिनी एड न ॾिनी आहे जो हिननि क़ब्रुनि जे लाइ मिसाल तौरु क़ब्रुनि खे बंदि करण लाइ कचूं सीरियूं हुजूं आहिनि, उन्हनि जे लाइ न मिटी न हिते का अहिड़ी सहूलियत का मौजूदु कोन्हे का। अचो त वधीक कुझु ॿियनि दोस्तनि खां जेके हिते मौजूदु आहिनि रवाइसी, उन्हनि खां पुछा छा की उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, हिन स्टोरी जी सफ़र खे अॻिते वधाईंदे असां सां हिकु ॿियो जेको बुज़ुर्ग आहे उहो मिलियो आहे ऐं हिते हिन जो हिते वेझो ॻोठ बि आहे ऐं जीअं ॿुधाई हिते सोच टीवी जी टीम जेका आहे उहा अची रही आहे ऐं सोच टीवी जो ॿुधी करे इन टीम जो ॿुधी करे उहो चाचो हिते असां वटि हली आयो आहे। अचो त वधीक हुन सां पुछूं उनजो छा चवणु आहे। चाचा, तव्हांजो नालो छा आहे? गुरशेर साईं। अच्छा, मूंखे हिन महमूद शाह क़ब्रिस्तान जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदो त हिते कहिड़ी सहूलियत आहे, कहिड़ी सहूलियत न आहे? हिते त सहूलियत का बि कान आहे। जॾहिं बरसाति वसंदी आहे त धिका थाबा खाईंदा, वञ मयत खे खयूं था अचूं, पोइ बि किरंदा थाबड़ींदा। हिते अचूं था रोड न आहे, को बिजली न आहे, न को हिते चौदीवारी न आहे, को हिते का बि सहूलियत हिन खे क़ब्रिस्तान खे कान आहे जेको वीचार दर पदर हिते थियनि था पिया। अच्छा, हिते जेको क़ब्रिस्तान में जेको अंदरि हिकिड़ो जंहिंखे माली सॾींदा आहिनि ऐं उनखे क़ब्रूं संभालींदड़ बि उनखे सॾींदा आहिनि, अच्छा, उहो जेको हिते मुक़ररु थियल आहे उनखे का पघार या उनखे को कुझु बि उनखे सहूलियत सी कान आहे का। उहो जेको बि ईअं वीचारो फ़क़ीर इहो पियो थो हिते देखभाल करे थो, हुनखे का बि सहूलियत कान आहे का। उन ग़रीब खे जेको मिले ई कोन को त छा करे हो ग़रीब। अच्छा, हिते पाणी जो निज़ाम कीअं आहे? पाणी सही आहे, पर ईअं पाणी जी बि जेका सहूलियत आहे, मिठो पाणी काथे आहे, नलको हणनि था आहे, पर सहूलियतूं अञा आहिनि कोन को। पाणी जे लाइ तकलीफ़ बि आहे, ॾाढी आहे। अच्छा चाचा, मूंखे इहो ॿुधायो, हे क़ब्रिस्तान केतिरो पुराणो आहे ऐं कहिड़ी सदी खां? जेको वॾी सदी खां के असांखे यादगिरी न आहे, त असांजे खां पर ॾाढा बि विया हलिया त उन्हनि सदियुनि खां वठी आहे। जेका 10-15 एकड़ ज़मीन हिते आहे, हिन में जेका हाणे बि उहो भरिजी वियो आहे मुक़ाम।
कोई भी अञा ज़मीन हुनखे बि अञा बि खपे। पाई पे आहे ज़मीन। जी हाँ बिल्कुलु जीअं त नाज़रीन अवां ॿुधो त जेको हिकु क़बाइली हिकु पुराणो क़ब्रिस्तान एतिरे अरसे खां पुराणो क़ब्रिस्तान जंहिंमें अलाए केतिरे जा जेके अलाए केतिरे अरसे जा जेके बुज़ुर्ग हिन क़ब्रिस्तान में दफ़न थियल आहिनि ऐं उन क़ब्रिस्तान खे जंहिं क़ब्रिस्तान में असांजा वॾा बुज़ुर्ग दफ़न थियल आहिनि ऐं उन क़ब्रिस्तान जे लाइ न पाणी जी सहूलियत आहे न वरी हितां क़ब्रिस्तान खे का चौदीवारी आहे। भले उते चाहे बासर माण्हू या हितां जा ॾाढा मुड़ुस या कोई अहिड़ो बासर जेको हिते क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करे उन में बि असांखे मतिलबु उन ॻाल्हि जो ख़ौफ़ ई न आहे। ॿियो त हिते जेके पांधेड़ा ईंदा उन्हनि खे तमामु सख़्तु मुश्किलात थींदी आहे। हिते पाणी जी बि मतिलबु की सहूलियत न आहे जेका नलके जे ज़रिए या वरी जेके ईंदा आहिनि पांधेड़ा उहे काथऊं पंहिंजो कमु करण जे लाइ जेके सिरूं ॿाहिरियूं कचियूं खणी ईंदा आहिनि ऐं पकियूं सिरूं जेके खणी ईंदा आहिनि जे क़बर खे ठाहे करे ऐं पांधेड़ा वापसि थींदा आहिनि। अचो त वधीक अॻिते हलूं, कुझु ॻोठाणा ॿिया बि आहिनि उन्हनि खां पुछा कछा कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी हा बिल्कुलु नाज़रीन, अॻिते वधंदे असां सां हिकु दोस्त मिलियो आहे ऐं उनखां बि हाल वाल पंहिंजा वीचार वठंदा जैसे मोहम्मद शाह साईं पुराणो आहे, घणे अरसे खां वठी आहे। हिन में न नलको आहे, न का शइ न आहे, न सहूलियत आहे, न चौदीवारी आहे, न क़ब्रिस्तान में को पाणी जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे, न असांजे फ़क़ीर खे को घर घाट मिलियो आहे। त हितां जे बस वारनि खे जेके हितां जा MP MNA हितां कोई उन्हनि वटि वियो आहे कंहिं कमकार जे लाइ? उते साईं विया आहिनि, कई विया आहिनि अॻवान साईं ॻोठ ॾाते दस्ती जा, पर अञा का शइ न मिली आहे। अच्छा, तव्हां हितां बस वारनि खां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो हिन क़ब्रिस्तान जी चौदीवारी ऐं पाणी जे हवाले सां? जी साईं, असां बस वारे खां इहो ई मुतालबो कंदासीं, असांखे रोड मिले, रस्तो मिले ऐं असांखे बिजली मिले, पाणी जी सहूलियत मिले ऐं असांखे मस्जिद पकी खपे, ॿी असांखे को बि सहूलियत न खपे। जी हा बिल्कुलु नाज़रीन, जीअं त तव्हां ॿुधो ठरी मीर वाह वेझो हिंडियारी ऐं ॾातो दस्ती में जेको हिकु मोहम्मद शाह क़ब्रिस्तान आहे, मोहम्मद शाह क़ब्रिस्तान जेको आहे उहो दस्ती बिरादरी या ॿियूं बिरादरियूं केतिरियूं बिरादरियूं आहिनि जेके पंहिंजा मण खणी हिन क़ब्रिस्तान में दफ़न कंदा आहिनि ऐं उन क़ब्रिस्तान में पाणी जी बि सहूलियत न आहे ऐं चौदीवारी जेका आहे उहा बि न आहे ऐं हिते जेके सड़कूं ठहियल आहिनि बारिश जे वहकिरे खां पोइ जेके सड़कूं ज़बूर थी वेंदियूं आहिनि ऐं क़बरुनि खे बि काफ़ी घणो नुक़सानु पवंदो आहे ऐं हितां जे बुज़ुर्ग जेको क़बरुनि जी देखभाल कंदो आहे उनखे हिन वक़्त ताईं हितां जा चूंडियल नुमाइंदा कॾहिं बि उन वटि लड़ी न आया आहिनि ऐं कोई बि उन्हनि तरक़ियाती या बुनियादी क़ब्रिस्तान में तरक़ियाती कमु उन्हनि कंहिं बि क़िस्म जो नाहे करायो। कैमरामैन आमिर अली दस्ती सां गॾु नियाज़ बादामी, सोच TV न्यूज़, ठरी मीरवा।